अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार गपशप में माया तव्हांजो होस्ट सैयद आशा बुखारी। जीअं त असां तव्हांखे हर एपिसोड में अज़ीम शख़्सियतुनि सां मिलाईंदा रहंदा आहियूं। अॼु बि असां वटि अहिड़ी हिकु अज़ीम शख़्सियत मौजूदु आहे, इंग्लैंड जो रहाकू, ब्रिटिश क़ौम सां रिलेटेड, जिन जो नालो आहे सरकार जोनी लिवर, जंहिंखे प्यार मां जोनी चवंदा आहिनि। त अचो त उन्हनि सां मिलूं था। अंग्रेज़ी मूंखे पाण कोन्हे ईंदी एॾी, पर मिड़ई हणी वेंदासीं शेड उभता सुभता। अचो त हलूं था। तव्हांजो स्वागत थो कजे असांजे प्यारे चैनल ऐं साईं मज़ेदार गपशप में। तव्हांखे भलीकार चऊं था दिलि जे गहराइनि सां। थैंक यू वेरी मच। माना सम्झी वञो था न सिंधी? यस आई अंडरस्टैंड सिंधी। हाँ, हे त सफ़ा अथई, सिंधी सम्झी वञे थो, ॻाल्हाए कोन थो सघे। वाई आर यू रखिंग मुछूं, दिस इज सिंधियों का शान, छेपर इज सिंधियों का शान। I also like mostages, but Sindhi like mostages, but I also like mostages because I was a British man. I also like my favorite hobby is to keep mustaches, to keep beard. I like beard man, mustache man. छा चवां मां, मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई कोन थी। वाटी सेंग हाणे लॻे थो रखेंगे त हिते मां ॿियो माण्हू ऐं जेको मूंखे ट्रांसलेट करे सम्झाएंगे हिज लैंग्वेज, हिज ॿोली। आई डोंट समझिंग यूर लैंग्वेज, but I understand your language. I can't speak your language, but I understand your language. भला तूं ॼमण खां वठी इंग्लिश ॻाल्हाईंदो ई आहे? Yes, my mother tongue is English. मूंखे नथी अचे because your mother tongue is Hindi. यू आर कॾहिं कमिंग टू माई होम ऐं मां तव्हांजी ॾाढी ख़ातिरदारी करेंगे हुते। सिंधी टोपी पाराएंगे, अजरक बि पाराएंगे ऐं साईं आपको तव्हांजा छेपर बेपर वटिंगे ऐं साईं ॾाढो स्पेशल ऐं सॼी खानदान सां तव्हांखे मिलाएंगे। Okay. I shall come to Pakistan. Inshallah. अंडरस्टैंड? Yes, I understand. अंडरस्टैंड जी माना मूंखे कोन्हे ख़बर। मिड़ई भला अंग्रेज़ आहे, मिड़ई थोरो घणो, मिड़ई कुझु हॉलीवुड जूं फिल्मूं ॾिसंदो आहे तॾहिं माना सम्झां थो। ऑडियंस जो सुवालु आहे, नाज़रीन जो सुवालु आहे। दिस क्वेश्चन ऑफ ऑडियंस, यूर आइज़ इज़ कारियूं छो? अंग्रेज आइज़ इज़ फिकियूं उगाड़ियूं नीरियूं, यूर आइज़ इज़ कारियूं, यू सफ़ा सिंधी लगेंगे। Because of that, my mother is Englishman, my father is Sindhi. This is very सुठो, ब्यूटीफुल। Yes. सिंधी इज बेस्ट माण्हू। भले अंग्रेजनि मां शादी कनि वेठा, सिंधी उन्हनि मां शादी करेंगे त खार पैदा थिएंगे जीअं यू आर सफ़ा सिंधी लगेंगे। Yes. पर हुजेंगे अंग्रेज ऐं ॻाल्हाएंगे बि अंग्रेज, वरी हिते अचेंगे सम्झेंगे बि सही पर ॻाल्हाएंगे न। ॻाल्हाएंगे त वरी तमामु सुठो बहितरीन हुजेंगे। तू कम टू माई होम, मां तोखे फुल सिंधी सेखारींगे। Yes, I shall come to your home. त तूं पंहिंजे पीउ खे बि ॿुधाएंगे त उन जी दिलि ख़ुशि थी वञेंगे। Yes, I tell my father. त मदर टंग ॻाल्हाए पियो थो मुंहिंजो पुटु। Okay. हाणे वरी घणो टाइम थी वेंदो, मूंखे बि वरी इंग्लिश तव्हांजी सम्झ में नथी अचे, तव्हांखे त मुंहिंजी सम्झ में अचे थी, पर आई डोंट नो योर लैंग्वेज। ओके, इसलिए फ़िलहाल गोइंग प्रोग्राम द एंड करेंगे ऐं वरी नाज़रीन से ॿी किस्त में मिलेंगे ऐं तव्हां जहिड़ो हिकिड़ो नमूनो पेश करेंगे। ओके, तव्हांखे गेस्ट रूम में विहारेंगे, मां अचेंगे तव्हांखे ठरो बरो ॾाढो पियारेंगे ऐं हिते चर्स बि मिलेंगे, हर शइ तव्हांखे मिलेंगे। ओके, त तव्हांखे पियारेंगे। इहो आई लिसन अंग्रेज़ ॾाढो ठरो पीएंगे त तव्हांखे पियारेंगे। त प्रोग्राम इज़ क्लोज्ड, दिस इज जोनी लिवर, वी मीट हिम टू यू। मूंखे बि एॾी अंग्रेज़ी न ईंदी, तंहिंजे करे बसि फ़िलहाल गंजा वरी सिखां जॾहिं वरी तव्हां सां ॿी किस्त में मिलेंगे ऐं वॾा हिते नमूना घुराएंगे। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करेंगे ऐं प्लस में बेल आइकन खे बि दबाएंगे ज़रूरु।
We shall meet you in next video. For that, Allah Hafiz.